हम कबड़दासी मुल्क की सियासत में जोड़ टोड़ जो उर्ज ते आहे। अपोजिशन एमक्यूएम पाकिस्तान की गॾिजाणी में वॾी अगभराई थी आहे। एमक्यूएम बेतमादरीत में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम जे मुतालबनि खे क़तई शिकिल ॾियण लाइ मुआहिदे जे ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। थोड़ी देर में अपोजिशन एमक्यूएम अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर एमक्यूएम विच में मामला घणे भाङे तय थी विया आहिनि। अपोजिशन वफ़द पार्लियामेंट लाजिज़ में एमक्यूएम अॻवाननि सां गॾिजाणी कई आहे। पहिरें मरहले में मुलाक़ात में सिंध जो वॾो वज़ीर मुनाविर शाह, सईद गनी शहरी रहमान, ख्वाजा आसिफ, सईद रफ़ीक, साद रफ़ीक, अयाज सादिक, अख्तर मेंगल, गफूर हैदरी ऐं ॿिया पिणु शरीक हुआ, जंहिं ते एमक्यूएम जे वफ़द में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अमीनुल हक, वसीम अख्तर ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि ॿिए मरहले में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ पिणु गॾिजाणी में शरीक थिया, जिन एमक्यूएम सां ॻाल्हियुनि जी अॻभराई खे अहम मोड़ ॾिनो। ज़रियनि मूजिबि एमक्यूएम बेतमादरी जे विच में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम ऐं अपोजिशन अॻवाननि विच में मुआहिदे जे ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। ड्राफ्ट ते गॾियल अपोजिशन ऐं एमक्यूएम जा अॻवान सहियूं कंदा, जंहिंखां पोइ ॿई वफ़द थोरी देर में प्रेस कॉन्फ्रेंस करे एमक्यूएम जी बाज़ाब्ता तौर अपोजिशन इतिहाद में शामिलियत जो ऐलान कयो वेंदो। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। मुल्की सियासत में जोड़ तोड़ उर्ज ते आहे। अपोजिशन ऐं एमक्यूएम पाकिस्तान जी गॾिजाणी में वॾी अगभराई थी आहे। एमक्यूएम बेतमादरीत में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम जे मुतालिबनि खे क़तई शिकिल ॾियण लाइ मुआहिदे जी ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। थोरी देर में अपोजिशन ऐं एमक्यूएम अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर एमक्यूएम विच में मामला घणे भाङे तय थी विया आहिनि। अपोजिशन वफ़द पार्लियामेंट लाजिज़ में एमक्यूएम अॻवाननि सां गॾिजाणी कई। पहिरें मरहले में मुलाक़ात में सिंध जो वॾो वज़ीर मुनाविर शाह, सईद गनी शहरी रहमान, ख्वाजा आसिफ, साद रफ़ीक, अयाज सादिक, अख्तर मेंगल, गफूर हैदरी ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। एमक्यूएम जे वफ़द में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अमीनुल हक, वसीम अख्तर ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि ॿिए मरहले में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ पिणु गॾिजाणी में शरीक थिया, जिन एमक्यूएम सां ॻाल्हियुनि जी अॻभराई खे अहम मोड़ ॾिनो। मुल्की सियासत में जोड़ टोड़ जो उर्ज ते आहे। अपोजिशन एमक्यूएम पाकिस्तान जी गॾिजाणी में वॾी अॻभराई थी आहे। एमक्यूएम बेतमादरीत में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम जे मुतालबनि खे क़तई शिकिल ॾियण लाइ मुआहिदे जे ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। थोरी देर में अपोजिशन ऐं एमक्यूएम अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर एमक्यूएम विच में मामला घणे भाङे तय थी विया आहिनि। मुल्की सियासत में जोड़ टोड़ उर्ज ते आहे। अपोजिशन ऐं एमक्यूएम पाकिस्तान जी गॾिजाणी में वॾी अॻभराई साम्हूं आई आहे। एमक्यूएम बेतमादरीत में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम जे मुतालबनि खे क़तई शिकिल ॾियण लाइ मुआहिदे जे ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। थोरी देर में अपोजिशन ऐं एमक्यूएम अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर एमक्यूएम विच में मामला घणे भाङे तय थी विया आहिनि। अपोजिशन वफ़द पार्लियामेंट लाजिज़ में एमक्यूएम अॻवाननि सां गॾिजाणी कई आहे। पहिरें मरहले में मुलाक़ात में सिंध जो वॾो वज़ीर मुनाविर शाह, सईद गनी शहरी रहमान, ख्वाजा आसिफ, सईद रफ़ीक, साद रफ़ीक, अयाज सादिक, अख्तर मेंगल, गफूर हैदरी ॿिया पिणु शरीक हुआ। एमक्यूएम जे वफ़द में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अमीनुल हक, वसीम अख्तर ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि ॿिए मरहले में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ पिणु गॾिजाणी में शरीक थिया, जिन एमक्यूएम सां ॻाल्हियुनि जी अॻभराई खे अहम मोड़ ॾिनो। ज़रियनि मूजिबि एमक्यूएम बेतमादरी रिथ में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम ऐं अपोजिशन अॻवाननि विच में मुआहिदे जे ड्राफ्ट जी तयारी जारी आहे। ड्राफ्ट ते गॾियल अपोजिशन ऐं एमक्यूएम जा अॻवान सहियूं कंदा, जंहिंखां पोइ ॿई वफ़द थोरी देर में प्रेस कॉन्फ्रेंस करे एमक्यूएम जी बाज़ाब्ता तौर अपोजिशन इतिहाद में शमूलियत जो ऐलान कंदा। मुल्की सियासत में जोड़ टोड़ उर्ज ते आहे। अपोजिशन ऐं एमक्यूएम पाकिस्तान जी गॾिजाणी में वॾी अॻभराई थी आहे। एमक्यूएम बेतमादरीत में अपोजिशन जो साथ ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम जे मुतालबनि खे
कतई शिकिल ॾियण लाइ मुआहदे जी ड्राफ्ट जी तैयारी जारी आहे। थोरी देर में अपोज़िशन ऐं MKM अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ऐलान जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर ऐं MKM विच में मामला घणे भाङे तइ थी विया आहिनि। अपोज़िशन वफ़द पार्लियामेंट लाजिज़ में MKM अॻवाननि सां गॾिजाणी कई आहे। पहिरें मरहले में मुलाक़ात में सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह, सईद गनी, शेरी रहमान, ख्वाजा आसिफ, स्वाद रफ़ीक, अया सादिक, अख्तर मेंगल, गफ़ूर हैदरी ऐं ॿिया शरीक थिया हुअनि। जॾहिं त MKM जे वफ़द में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अमीनुल हक़, वसीम अख्तर ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि ॿिए मरहले में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ पिणु गॾिजाणी में शरीक थिया, जिन MKM सां ॻाल्हियुनि जी अॻ भराई खे अहम मोड़ ॾिनो आहे।